हे शब्द में सब अथव समझ जाए इन ॻाल्हि खे ऐं जीवन में आख़िरी तुक में छा थो चए पियो जीवन कीअं सम्झजाए काथों उहो सॼो तुक में भाइर भाटा कुटुंब कबीलो हो भाइर भाटा कुटुंब कबीलो साण न हलंद परलोक भाइड़ा साण न हलंद परलोक अदड़ा शोस में पियो निंड में लॼो वञे थो लोक अदड़ा लॼो वञे थो लोक भाइड़ा शोस में पियो निंड में माया मेरे लख करोड़ी ओ माया मेरे लख करोड़ी पाई न नींद रोक अदड़ा पाई न मता ईअं सोचे हलंदो सां हिकिड़ो भाई हुयो उन पैसा कमाया सस्ताइप जे ज़माने में पैसा कमाए चए पियो हे पैसा मां जो कमाया आहिनि छा थींदा नेठि हेॾी महिनत सां कमाया आहिनि चए पियो दुनिया न कयो आहे कोई कमु इहो कमु मां कंदुसि 75,000 रुपया इकट्ठा कयईं पुराणे ज़माने में जॾहिं 1 रुपये में 100 किलो चांवर मिलंदा उन ज़माने में 75,000 न ठाहिया दोस्त 3 हिकिड़ो पंजाबी हिकिड़ो सिंधी ऐं हिकिड़ो गुजराती टिनी खे सॾु कराए चई यार मां बीमार थो रहां मुंहिंजी इच्छा आहे इहो कंहिं कयो न आहे पर मां सोचां थो मां मतां ऐं हर काई ॻाल्हि माण्हू सोचींदो आहे जंहिं ॿियनि न कई आहे मां करे सघां थो हर काई ॻाल्हि माण्हू ईअं सोचींदो आहे ॿियनि न कयो आहे पर मां करे सघां थो पोइ चई यार ॿियनि न कयो आहे मां करे सघां थो इहो मां प्रयोग कयां टिनी खे चई तव्हांखे 25,000 रुपया ॾियां थो पियो जेॾीमहिल मां मरां मुस्लमान हुयो चई मूंखे पूरींदा पर तव्हां लिकी करे 25,000 मुंहिंजे मथनि खां रखी छॾ मां चवां थो मां खणी वञा होॾे उन्हनि चयो यार चई तव्हांजे मथां मूंखे पूरो विश्वास तव्हां इहो कंदव चई असां हींअर रुपयो खाईंदासीं या बिना मरी वञी भूत ठही असांखे मारी आहे चए थो त असां कंदासीं 25 ॾींहं हे मोह वरी जेॾीमहिल दफ़न आया 3 अची मिलिया पाण में सलाह कयूं पुछूं पंजाबीअ खां पुछूं ॾे ख़बर अची मां पंजाबी बचो मां 25,000 रखियामांसि मां त विधामांसि नोट रखियामांसि गुजराती खां पुछी तूं ॾे ख़बर चए मां बि 25,000 रखियामांसि सिंधी खां पुछी तूं ॾे ख़बर चई यार मां हिकिड़ी ॻाल्हि कयो मां 100 कमु कयो त मां काॾे पैसा खणी वञ पिया कोई कटी वञे जेब कोई कुझु थी वञे मां उहे 50 बि खणी करे 75 जो चेक रखियो अथमांसि हाणे वेठो ॻोल्हींदो वठी मथां ईअं सोचे त कोई खणी वेंदासीं के वरी अहिड़ा संत निकिता आहिनि मां ॿुधो आहे हिकिड़ो संत आहे माण्हू चढ़िया पैसे वारा चवनि थो हिते पैसा जो तव्हांखे उते मिलंदो मां तव्हांखे चेक थो कटे ॾियां मां इहो ॿुधो अहिड़ो आहे हिकिड़ो संत आहे पोइ माण्हू 5-5 लख ॾियनिसि था हुनखे चेक कटे दस्खत थो करे जो उते मिलंदे मतिलबु खणी वेंदी खाई वेंदी विसीअ वांगुरु जी विसनि वारा विसियूं खाई करे भरी था वञनि पिया हिते खोड़ भॼी विया आहिनि ईअं न कजांइ कॾहिं मथां सोचे चेक कोई ॾींदो त भई असांखे उते मिलंदा इहे सभु भोंतल खाधी थी इहे कमु न कजांइ हेॾो छा थो चए माया मेरे लख करोड़ी ओ माया मेरे लख करोड़ी पाई न नींद रो
अदड़ा पाई न नींदे रो घायड़ा निंद्र में जनीय कारण कूड़ कमाए हो जनीय कारण कूड़ कमाए सदन नींदे फोट अदड़ा सदन मथा सोचे तो मां जंहिंजे लाइ कूड़ कमाया आहिनि उहे मूंखे साथ ॾींदा, कोई साथ न ॾींदी। कूड़ कमाए थी कयो तो थी भोगींदे तूं। इहो न सोचिजांइ त मुंहिंजे बदिले मुंहिंजो भाउ या मुंहिंजो पुटु भोगींदो या मुंहिंजी ज़ाल भोगींदी मूंसां गॾु हूंदा। इहो मुंड में आद में थी चुको हुयो बालिया डाकू जेको नारद मुनीअ खे अची पकड़ेसि जंगल में, चईंसि जेको अथी ॾे पोइ त तंबूरो पियो वॼाए। पोइ नारद मुनी हुनखे ज्ञान ॾिनईसि, चईंसि यार तूं एॾो करींदो पियो त केरु तोखे साथ ॾींदी? हीअ करी कंहिंजे लाइ? तुंहिंजे परिवार लाइ, मुंहिंजो पीउ आहे, माउ आहे, मुंहिंजी ज़ाल आहे, मुंहिंजा ॿार आहिनि। चई यार पोइ करीं थो पियो उहो तोखे साथ ॾींदे? चई उन्हनि जो प्रेम आहे मूंसां, उहे मूंखे साथ ॾींदा, मूंसां गॾु आहिनि उहे। चई वञी पुछी चई। चई अच्छा मां पुछी अचां, तूं भॼी वञी। नारद मुनी रसी पई ॾिनई, चई मूंखे वण सां ॿध, हिते ॿधी करे तूं वञी पुछी आ। इहा कथा त सभिनी ॿुधी हूंदी। उहो बालिया डाकू नारद मुनी खे ॿधी करे ऐं वियो पंहिंजी माउ पीउ खां पुछणु। उहे ॿुढड़ा ॿई माउ पीउ चवंसि था पुट असां तोखे पालियोसीं, तोखे पैदा कयोसीं, असां तोखे खारायोसीं, हाणे तुंहिंजो फ़र्ज़ु आहे असांखे, असांजी हाणे वृद्ध अवस्था आहे, तोखे खाराइणो आहे। तूं हाणे काॾां तूं आणी इहो तूं ॼाण। तूं महिनत करे खाराए, चोरी करे खाराए, ठगी करे खाराए, इन में असां चई तव्हां पोइ साथ न ॾींदव? अरे पुट असां कीअं साथ ॾींदासीं? तुंहिंजो जेको फ़र्ज़ु आहे उहो तूं कर, पर काॾां तूं आणी उहो तूं ॼाण। असां तोखे खारायोसीं, असां तोखे वॾो कयोसीं, असां पंहिंजी महिनत मज़ूरी कईसीं, तोखे खारायोसीं। हाणे तूं कूड़ थो करीं, खून ख़राबा थो करीं, उहो तूं ॼाण। अड़े मां हेॾो जेको कयां थो उन में तव्हां मूंसां साथ न, कोई साथ न ॾींदी बेटे। मां जेॾीमहिल तोखे खारायो मां तोखां पुछो छा पुछो? मां महिनत करे तोखे वॾो कयो न। वरी ज़ाल खां पुछईं, ज़ाल चई तूं मूंखे शादी करे वठी आयो मां, तुंहिंजो फ़र्ज़ु आहे, तूं कमाएसि, मां तोखे रोटी न खारायां, पोइ मां ॾोहदार आहियां। मुंहिंजो कमु आहे रोटी करणु, तुंहिंजो कमु आहे मूंखे ॾियणु, बाक़ी तूं काॾां थो आणी, कीअं थो आणी, उहो तूं ॼाणे। उन में असां मां साथ काॾों ॾेई सघंदुमि। ॿारनि खां पुछ, ॿारनि चयो पप्पा असां त नंढड़ा आहियूं, तूं असांजो पालन पोषण ॼणियो थी त तोखे करिणो थी, काॾों तूं आणी उहो तूं ॼाण। अड़े चोट पहुचियुसि। ईअं तुक में बि अचे थो न, जनीय कारण कूड़ कमाए ओ जनीय कारण कूड़ कमाए सदन नींदे फोट अदड़ा सदन नींदे फोट भाईड़ा शोस म्यों प्यों निंद्र में रता रह तू राम जे रंग में हो रता रह तू राम जे रंग में सत्संग मां थींदे मोख अदड़ा सत्संग मां थींदे मोख भाईड़ा छो सुम्हियो पियो निंद्र ओ लॻियो वञे थो लोक अदड़ा लॻियो वञे थो लोक भाईड़ा छो सुम्हियो पियो निंद्र। होश में रहो। माण्हू आहे हिंसक, अहिंसा जो मुखटो मटे थो, आहे
परिग्रही अपरिग्रह जो मुखटो मटे थो, आहे चोर अचोरीअ जो मुखटो मटे थो। अंदर में चोरी, बेईमानी, अंदर में क्रोध, ॿाहिरि अक्रोध, इहो सॼो डुबींदी। जहिड़ो आहीं तहिड़ो पंहिंजो पाण खे ॾिस। बाक़ी ईअं चवण सां न। हिकिड़ो एकनाथ जे ज़माने में एकनाथ वञे पियो तीर्थनि ते, 300 माण्हू वठी करे, हिकिड़ो चोर वणंदा पूरे शहर जो वयसि एकनाथ ॾे, चयसि तूं मां बि हलां, मुंहिंजो जीवन ईअं वियो आहे, चयसि तूं चोर आहे, ॿुधो तुंहिंजी ख़बर, चोर त मूंसां गॾु बि आहिनि सभु, इहे जेके वकील आहिनि या जेके आहिनि इहे न्याय करण वारा, इहे बि चोर आहिनि, इहे बि कूड़ था कनि पिया, पर तुंहिंजो भरदा चोरी साम्हूं प्रत्यक्ष आहे, उहे लिकल आहिनि त सभु। एकनाथ संत हुयो, प्रत्यक्ष ॻाल्हाइण वारो, माण्हू चवंदो हिकु आहे कंदो हिकु आहे, पर तोखे जो मां वठी हलां वरी पोइ चई मां कसम थो खावां मां चोरी न कंदुमि। चई पका? चई न मां चोरी न कंदुमि, मूंखे सिर्फ़ु तव्हां वठी हलो तीर्थनि ते। चई चङो, हलिया। पोइ माण्हू ॾिठो बिना हिन चोर खे वठी थो हले पियो। विया त थोरा घणा सभु चोर विया, पर हे चोर थोरो प्रत्यक्ष हुयो, वठी हलियो। जेॾी महिल उते पहुता 3 ॾींहं गुज़रिया, हाणे हिनखे चए पियो भेदा हिते आयो आहियां, महीनो रहंदुसि, मूंखां चोरी विसरी न वञे करणु, उते त करणी आहे चोरी, पर हिते मां कसम खाधो आहे। 3 ॾींहंनि खां पोइ वरी कमु ईअं पियो थिए, कंहिंजी चोरी पई थिए, चोरी पई थिए ॿिए हंधो मिले पई, वरी कंहिंजी चोरी पई थिए वरी ॿिए हंधा मिले पई। चई इहो छा आहे? एकनाथ ॾिठईं, चई भेदा चोर त इहो ई आहे। राति जो न सुम्हिया उहो संत, ॾिठऊं राति जो 2 बजे, हे उथियो, खणे पियो, अरे तो जो कसम खाधो चोरी न कंदो, वरी चोरी थो करे? चई साईं मां कसम खाधो चोरी मां नथो कयां। चोरी नथो करे? चई चोरी नथो कयां, चोरी खणी करे हितां जो हुते थो रखां, मां कयां कान थो पियो, पर हितां वरी इहा मूंखां विसरी वञे, मां तव्हांखे कसम ॾिनो चोरी न कंदुसि। हेरा फेरी त करे सघां थो, अंदर में बेईमानी, भई इहा मूंखां विसरी न वञे। पर माण्हू बि ईअं ई, ॿाहिरों कुझु अंदरों कुझु, पर तूं अंदर जो जहिड़ो आहीं उन सां ई तोखे फल मिलंदी, ॿाहिरनि कर्मनि सां न। तूं मथा टेके, दान करे, भंडारा करे, कुझु बि कर, लेकिन तूं अंदर में छा आहीं? अंदर में तूं अहिंसक आं, अपरिग्रहता थी, अचोर्य थी, अकाम थी, अपरमात थी। हे संतनि जा वचन आहिनि, हे जेके महावीर जा वचन आहिनि। अहिंसक, अंदर में जरास बि असां आहियूं अंदर में हिंसक, ऐं ॿाहिरों अहिंसा जो मुखटो था पायूं, पर थींदे ॻाल्हि अंदर सां ई। अॼोको सत्संग हिकु ई हिन जीवन में महाजीवन थी, उहो थी सत्संग जे द्वारा ऐं सतगुरूअ जे द्वारा महाजीवन। महाजीवन में तुंहिंजी अंदरि ॼाण पए, कूड़ न निकिरंदी, घृणा न निकिरंदी, वैर न निकिरंदी, झगड़ो न निकिरंदी, ठगी न निकिरंदे, नी कंहिंसां ठगी न करे सघंदे। छो जो महाजीवन में परमात्मा हाणे आहे, हिन महिल आहे, हींअर आहे। कोई परमात्मा कोई अतीत में कृष्ण राम ईअं न, या भविष्य में कोई कलंगी अवतार अचे करे परमात्मा ईंदो। परमात्मा हाणे थी, हिन महिल थी, तो में ई थी, तुंहिंजी ज़ाल में थी, तुंहिंजी धीउ में थी, तुंहिंजी माउ में थी, तुंहिंजे ईअं नामनि बामनि जपण सां कुझु न थींदी। घणा माण्हू वेही कलाक नाम जपींदा आहिनि, वरी ॾिसंदा आहिनि घर में झगड़ो कंदा आहिनि, पंहिंजी ज़ाल सां विढ़ंदा आहिनि, पंहिंजी माउ सां विढ़ंदा आहिनि, पंहिंजे पीउ सां विढ़ंदा आहिनि, पंहिंजे भाउ सां विढ़ंदा आहिनि, ऐं नाम जपींदा आहिनि। छा थींदी नाम जपण सां? इहो राम राम चवण सां छा थी वेंदी?
कुछ न थींदी, इहो अखर थी। परमात्मा इहो राम, राम खे जीव, राम चवण सां छा थींदी? मुख सां राम चवे, शांति न अचे जीव खे। अन्न पाणीअ जे नाव ते जॾहिं तूं ईअं चओ हाणे हिते वेही करे रोटी रोटी, त तुंहिंजी रोटी अची वेंदी या पेट भरिजी वेंदी? रोटीअ खे खाइणो पवंदी, वञिणो पवंदी। घर में वेही करे सुबुह जो चओ पैसा पैसा पैसा, त पैसा अची वेंदे छा? की न पैसा कमाइण जे लाइ वञिणो पवंदी। हिन राम खे बि जीअणो पवंदी। कीअं न त तूं राम राम वेठो चवें त तूं राम अची वेंदी छा? कुझु न थींदी। तूं केॾो बि राम चओ, ईअं राम न ईंदी। राम खे जीव, राम ही राम थी, चारो तरफ़ राम। उहो धनुषधारी राम नथो चवां मां, मथां राम जो नालो खणनि था हली वञो दशरथ जे पुट ऐं सीता ऐं घोट ॾे, लक्ष्मण जे भाउ ॾे। उहो राम न, राम यानी हे राम, राम आहे ते राम बीठो आहे। इहो राम निकिरी वेंदो त हीउ शव आहे। इहो ई इन राम खे जंहिं ॼातो, पोइ इहो थी गानो रोते हुए। मां वरी चवां, रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। यो थी माज वो मुकद्दर का सिकंदर। मुकद्दर यानी हाणे वर्तमान जो मुकद्दर जो सिकंदर। सिकंदर हो न जेको बादशाह थियो, उहो बि रोंदो रोंदो वियो, हथे खाली वियो। सभिनी खे ख़बर आहे बादशाह जंहिंमें मरे पियो हुनजी अर्थीअ में हथ खाली हुया। हिन में चए बि थो, वो सिकंदर क्या था जिसने जुल्म से जीता जहां। वो सिकंदर क्या था जिसने जुल्म से जीता जहां। प्यार से जीते दिलों को जो झुका दे आसमां। प्यार से जीते दिलों को जो झुका दे आसमां। वो सितारा पर कहानी प्यार की लिख जाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहना। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब, हंसता हुआ जो जाएगा। हमने माना ये ज़माना दर्द की जागीर है। हमने माना ये ज़माना दर्द की जागीर है। हर कदम पर आंसुओं की एक नई जंजीर है। हर कदम पर आंसुओं की एक नई जंजीर है। हाल गम पे जो खुशी के गीत गाता जाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहना। रोते हुए आते हैं सब, अच्छा हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब, अच्छा हुआ जो जाएगा। वो मुकद्दर का सिकंदर, वो मुकद्दर का सिकंदर, जाने मन कहलाएगा। बोलो बोलो, रोते हुए बोलो आते हैं सब, अच्छा हुआ जो जाएगा। रोते हुए आते हैं सब, अच्छा हुआ जो जाएगा।
अॼो को सिर्फ़ सत्संग हिन जीवन में महाजीवन करीमा रहीमा अल्लाह तू गनी हाज़रा हजूर पेश तू मनी तू ही आहे तू ही अलावा तू ही कृष्णा तू ही रामा इन में भेद ना है हिक परमात्मा है हिक तू दाना तू बीना तू ही मला तू ही बेड़ी तू ही पार लगाइण वारो तू ही आ सब कुछ ये सब वही परमात्मा ही आ देव लेव एक तू दिगर को नहीं ये जेको भी दे थो चाहे वठे तो वो परमात्मा ही आ बियो ना है कोई उन हिक के जान त महाजीवन के जानी तू दाना तू बीना बीना चेबा ये कपड़ो अरोत ए परोत एक धागो हीअं एक धागो हीअं इनके चवंदा आहिनि अरोत ए परोत तीअं ही परमात्मा ही विश्व में समायल आहे उनके ॼाण इन जी अनुभूति कर जेको मञींदो आहे मंदिरनि मूर्तियुनि के टिकाणनि के इहो मञींदो आहे परमात्मा मानने की चीज़ है ही नहीं परमात्मा को जानो जानोगे तो ऐसे जानोगे ये सब परमात्मा है कोई परमात्मा जगह बना के ऊपर नहीं बैठा कोई व्यक्ति नहीं है परमात्मा कोई मर्द आहे परमात्मा जेखां पुछ चवंदी पुल्लिंग मर्द छो मर्द ज़ाइफ़ुनि ॾोह कयो ऐं मर्द थी सघंदो बिना ज़ाइफ़ां जे मर्द थी सघंदो ज़ाइफ़ां भी मर्द भी ॿई उनखे मिलाए करे हिकु जेके चइजे अर्ध नारेश्वर अधु स्त्री अधु पुरुष उहो हिकु आहे ॿिन्ही खे मिलाए करे हिकु ही परमात्मा आहे स्त्री भी परमात्मा है पुरुष भी परमात्मा है मथां ईअं तेॾीमहिल तव्हांजो ख़्यालु वेंदो मां जंहिंखां पुछंदा आहियां भॻवान मर्द कोई शिव भॻवान कोई कृष्ण भगवान कोई राम भगवान अरे पहिरियों तो उन में ईंदे राधा कृष्ण सीता राम लक्ष्मी नारायण पहिरियों तो लक्ष्मी आहे वरी उहा काॾे उहा उनखां सवाइ वरी परमात्मा थी सघंदो छा स्त्री भी पुरुष भी ये भी ऐं हे भी ॿिन्ही खे मिलाए करे इन ई अस्तित्व में उहो हिकु आहे उहो हिकु ई घटि घटि में हरजू यानी परमात्मा घट यानी सभिनी घटन में घट घट में हरजू बसे संतन कहो पुकार कहो नानक तह भज मना भव निधि उतरे पार बाक़ी यो पंडित ज्ञान न ॿुधाईंदी वो चवंदे भगवान बैंकुंठ में वेठो आहे गांइ सां गॾु हीअं गॾु कोई अहिड़ो भगवान कोई बैंकुट आहे या मथे हिते ई आहे सभु सुर्ग भी हिते ई आहे नरक भी हिते ई आहे मथां ईअं सोचो नरक में वेंदासीं इहे थिजारींदा अथव भई पेट में किलियूं लॻंदव अखियुनि में चीखूं लॻंदव कुझु बि न लॻंदो आहे कुझु बि न शरीर हिते सड़ंदो आहे न कंहिंखे लॻंदो आहे कुझु बि न थींदो आहे इहे सभु भवती सुर्ग भी मथे भाई इंद्र जो सिंहासन हूंदो आहे उते रंभा आहे उते संभा आहे उते उर्वशी आहे जंहिंजी स्त्रियुनि जी उमिरि 18 साल 16 साल हूंदी आहे उहे उते आहिनि ऐं वरी शराब जा चश्मा हिते मना उते पीजांइ उते हीअं सुर्ग जी लालच ॾींदे इहे सभु बेवकूफ़ीअ जूं ॻाल्हियूं सभु हिते ई थी परमात्मा हिते ई थी मोक्ष भी हिते ई थी सभु हिते ई थी आख़िरीअ में सभिनि जे उन अंदरि वेठल परमात्मा के नमस्कार ओम शांति शांति शांति।